याद रखी छड़ मुझा दोस्त, अब्बे ऐं अम्मा के मामूली समझण वारा, अब्बे ऐं अम्मा के तकलीफ़ूं ॾियण वारा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो सहाबी आहे। हुज़ूर जे दरबार में उन जे ॻोठ जो माण्हू थो अचे। उन सहाबीअ जो नालो ग़ालिबन हज़रत अलकमा आहे या कमो बेश नालो अगर अॻियां पोयां थी वञे अल्लाह मुआफ़ फरमाए। सहाबी आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणो तवां जो दीवानो आ, उन जे मथा सकरात तारी आ, हेतिरो टाइम गुज़री वियो आ, उन जो दम परवाज़ नथो थे। या रसूल अल्लाह दुआ करण फरमायो। मुझे मदीने जे मीर पुछो दे ख़बर इन जी मां ज़िंदा आहे या ना आहे। जवाब मिलियो आका उन जी मां ज़िंदा मगर अखिन खां नाबीना दूर दराज इलाके में अची न थी सके। मुझे हबीब फरमायो सलमान जी मुझा आका, अदा अली जी मुझा आका, बिलाल जी मुझा आका। अगर उहा नाबीना न थी अची सके अचो त पाण उन ॾे था हलूं। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जी ज़ात टिन सहाबिन के गॾु वठी करे उन औरत वटि आया। जॾहिं उन ॾिठो त मुंहिंजा महबूब अची विया आहिनि, नाबीन हुअण जे बावजूद उन जे ख़ुशीअ जी इंतहा न रही। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे फरमायो ओ फला औरत या फलाणे सहाबीअ जी मां, तुंहिंजे बचड़े जे मथां तकलीफ़ आ, तोखे ख़बर आ? चवे थी हा मुझा आका मूंखे ख़बर आ। हुज़ूर फरमायो छा तू उन खां नाराज़ आ? छा तू उन खां नाराज़ आ? उन अमड़ जवाब ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मुझे नूर जे वञण जो सबब मुझो इहो बचड़ो बनियो हो। दौरे जाहिलियत जे अंदर इन मूंखे धक्को हयो हो जंहिंजे करे मुझे अखिन जो नूर हलियो वियो हुयो। या रसूल अल्लाह मां दुनिया ॾिसण खां मोहताज लगी पई हां, कीअं उन खे माफ़ कयां? मुझे महबूब ने निहारियो, मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो सलमान जी मुझा आका, बिलाल जी मुझा आका, अदा अली जी मुझा आका, जल्दी कयो सुकियूं काठियूं गॾु करे अचो। मां मुस्तफ़ा फ़ैसलो करण थो चाहियां छो त हुज़ूर खे ख़बर आ त मां हूंदी आ। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम फरमायो जल्दी सुकियूं काठियूं खणी अचो त मां मुस्तफ़ा फ़ैसलो करण थो चाहियां। महशर जो मैदान जॾहिं थे, जन्नत ऐं जहन्नम जो फ़ैसलो जॾहिं थे, मां मुस्तफ़ा जो इहो फ़ैसलो आ त जेको पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे अब्बे ऐं अम्मा खे राज़ी न करे ता त हुन जे मथां मौत जी घड़ी अचे वञे। मां मुस्तफ़ा उन ज़िंदा के जलाइण तो चाहियां। मुझा दोस्त जीअं जो अमड़ ॻाल्हि ॿुधी दाह करे चई या रसूल अल्लाह मूं माफ़ करे छॾियो। मां हुई न बर्दाश्त न करे सगी, चवे थी या रसूल अल्लाह मूं माफ़ करे छॾियो पंहिंजे बचड़े खे। ऐं मुंहिंजा दोस्त जवाब ॾे, सोची पो जवाब ॾे। हुज़ूर जो सहाबी आ, जन्नत उन जे इंतज़ार में आ, जन्नत उन खे मिलणी आ, पर होॾो अमड़ जो नाराज़ आ त अल्लाह जे ज़ात सबब बनायो आ मुझे महबूब मुस्तफ़ा जे आमद जो। अमड़ पहिरीं माफ़ कयो आ, बाद में उन सहाबीअ जे ज़ुबान मां कलमे शहादत जो आवाज़ आयो आ। इहो अमड़ जो मकाम अज त मुझे महबूब जे दरबार याद रखी छड़ मुझा दोस्त। अब्बे ऐं अम्मा